जन्नत जो वारिस अली है, कुरान जो वारिस अली है, नबी साईं जो वारिस अली है, कायनात जो वारिस अली है। यो सब कुछ अगर मां कुरान मां साबित कयां, उन खां पोइ जेको न मञे उन्हीं के कुरान पुॼे। सही ॻाल्हि आहे, जेको कुरान खे न मञे उन्हीं खे केरु पुॼे। अल्लाह मां खे हिफ़्ज़ अमान अता फरमाए। पहिरीं आयत जो तर्जुमो कयां, पोइ इन्हनि शयुनि खे साबित कयां। मौला अली अलैहिस्सलाम जंहिं अज़मत के पंहिंजे लाइ सभ खां वॾी अज़मत करार ॾिनो, उहा अज़मत जंहिं आयत में लिखियल आहे उन्हीं आयत जी तिलावत कई आहे। मौला फरमायो, मुंहिंजी सभ खां वॾी फज़ीलत इहा आहे जो अल्लाह ताला रसूल ख़ुदा जी गवाही में मूंखे पाण सां गॾु रखियो अथसि। पाण सां गॾु रखियो अथसि जो छा मतिलबु आहे? गवाह त असां बि आहियूं, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मगर असां वरी गवाही आहे मौजज़े ऐं बुरहान ऐं दलील जी बुनियाद ते, अलामतन जी बुनियाद ते, निशानियुनि जी बुनियाद ते। मगर अली गवाह है चशमदीद। चशमदीद गवाह वो थींदो जेको उन महल हुजे जंहिं महल अल्लाह नबी साईं खे नबूअत ॾिनी। मुझे नबी के नबूअत कॾां मिली ही, अञा नबी पैदा ही न थिया। दलील कहिड़ी आहे? दलील कुरान आहे। मुई हदीस बि आहे, कुन तो नबीअन व आदम बैनल माए वतीन, पर अॼु हदीस न पढ़ंदासीं तो जो रमज़ान शरीफ़ में कुरान नाज़िल थियो आहे, हिनखे कुरान ॿुधायूं। हाफ़िज़ जो थियो कुरान जो। तवज्जो आहे साहिब। अल्लाह मां के हिफ़्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुरम रखे। अल्लाह फरमायो, मेराज वरी रात पुछ इन्हनि नबियनि खां त मूं हिननि खे नबूअतूं कहिड़ी शर्त ते ॾिनियूं। ईमान अंदन तोते तुंहिंजी नबूअत जो कयनि वाइदो त ॾिनियूं मान नबूअतूं। मन नबी मुंहिंजे नबी खे नबी मञी करे पोइ नबी थियनि पिया, त मन अञा नबी थिया ई कोन। मुंहिंजो नबी पहिरीं नबी हो न, त पोइ हाणे चशमदीद गवाह उहो थिए जेको नबियनि खां पहिरीं हुजे। नबियनि खां पहिरीं थियो त पोइ कीअं फज़ीलत साबित थी? क़ुरान चवे थो, असाबिकून असाबिकून उलाइकल मुक़र्रबून। जेके सभ खां पहिरीं हुआ उहे ई अल्लाह के सभ खां वधीक क़रीब आहिनि। पहिरीं सभ खां पंजतन हुआ, इन करे अल्लाह के सभ खां वधीक क़रीब ब पंजतन। पंजतन खां वधीक उनखे कोई वेझो कोन्हे, ना ही कोई प्यारो आहे। दलील कहिड़ी आहे? दलील आहे वसीलो तॾां थिए, कंहिंखे वास्तो तॾां कंदो जॾहिं विथी हुजे, जुदाई हुजे, फ़ासिलो हुजे। पूरी तवज्जो जो तालिब आहे। भाइटियो त पुट त कोन वास्तो ॾींदो न पीउ खे, त बाबा भाइटे जी कसम अथई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। न बाबा, पूरी तवज्जो जो तालिब आहियां। इन करे नबियनि पंजतन जो वसीलो ऐं वास्तो ॾिनो अल्लाह खे। फतलक़ा आदम मिन रब्बिही बिकलिमातिन। उहे कलिमात मां मुराद पंजतन जा नाला हुआ। दुर्र मंसूर ऐं इस्तक़ान में लिखियो पियो आहे, हज़रत आदम तरके औला बख़्शिराइण लाइ अल्लाह खे पंजतन जो वास्तो ॾिनो। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़े ते पंजतन जा नाला लिखिया। यानी नबी अल्लाह के पंजतन जो वास्तो ॾियनि पिया। पंजतन कॾहिं अल्लाह ताला के आदम ऐं नूह जो वास्तो न ॾिनो। परवरदिगार मां के हिफ़्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुरम रखे। लिहाज़ा अल्लाह गवाही कीअं ॾिए? अची ॾींदो, कीअं ईंदो? नक़ल हरकत खां पाक आहे, जिस्म जिस्मानियत खां पाक आहे, ॾिसण खां पाक आहे। दुनिया महदूद आहे, हू ला महदूद आहे। हुन गवाही पंहिंजी लिखत में मोकिली, उन लिखत के सॾिबो आहे क़ुरान। तहरीर करे गवाही मोकिली, उन तहरीर के सॾिबो आहे क़ुरान। लिहाज़ा अल्लाह जे तरफ़ां गवाही जो नालो आहे क़ुरान। ॿियो आहे मुंहिंजो अली। तॾहिं नबी फरमायो, अलियो माल क़ुरान वल क़ुरान माल अली। पूरी तवज्जो जो तालिब आहियां। अल्लाह मां के हिफ़्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुरम रखे। लिहाज़ा कुरान जो वारिस मुंहिंजो अली आहे। फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। सवाल कयो अहले ज़िक्र खां जेको तव्हांखे नथो अचे। ज़िक्र मां मुराद केरु आहे? ज़िक्र मां मुराद कुरान आहे। इन्ना नहनो नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां नाज़िल कयोसीं ज़िक्र खे, असां ही हिन जी हिफ़ाज़त कंदासीं। पूरी तवज्जो जो तालिब आहियां।
असां नाज़िल कयोसीं हिन ज़िक्र खे त ज़िक्र मां मुराद क़ुरान आहे, यानी सवाल कर अहले क़ुरान खां। अहले क़ुरान यानी क़ुरान जे वारसनि खां। छो जो सुम्मा और रसना किताब लज़ी नस्तफ़ैना हो मिन इबादिना, असां पंहिंजे बंदन मंझां कुझु बंदन खे चूंडे क़ुरान जो वारिस कयो। ख़ासि तवजो जो तालिब आहियां। केरु फरमाए तो सवाल कयो क़ुरान जे वारसनि खां, अहले क़ुरान खां? अल्लाह। कोई सवाल तव्हां के बादीदार चए मौलाना साईं बश खां पुछो, तव्हां मूंखां सवाल पुछो मूंखे जवाब न अचे, तव्हां वञी चओ मौलाना दीदार खे त मौलाना साईं बश खे जवाब न आयो, बादीदार छा चवंदो मूंखे कहिड़ी ख़बर त जवाब कोन ईंदुसि, मूं सम्झो ईंदुसि। हाणे मां वञी सवाल कयां हाफ़िज़नि सगोरनि खां, उन्हनि खे जवाब न अचे, अल्लाह खे चवां पालनहार तो त चयो सवाल कर अहले ज़िक्र अहले क़ुरान खां, मूं हिननि क़ुरान वारनि खां पुछो हिननि खे त जवाब न आयो। रब फरमाईंदो छा ईअं त मूंखे कहिड़ी ख़बर त हिननि खे जवाब न ईंदो? न, हू आलिमुल ग़ैब आहे, हू अलीम बिज़ाति सुदूर आहे। हू फरमाईंदो मूं तोखे क़ुरान जे वारसनि खां चयो, वारिस आहिनि उहे जिन्हनि खे हर सवाल जो जवाब अचे। जिन्हनि खे सवालनि जा जवाब न अचनि, जिन्हनि खे फ़ैसिला करण न अचनि, उहे क़ुरान जा वारिस आहिनि ई कोन। छो जो अल्लाह फरमाए थो जेके वारिस आहिनि उन्हनि खां जेको तोखे नथो अचे वञी पुछ। न अञा आसान कंदुमि, मां कई बार बनी हुजे उन जे लाइ जज साहब खे चवां त इहा मुंहिंजी आहे, पुछंदो न घणा एकड़ आहे, चवां ख़बर कान्हे, घणा जरेब आहे ख़बर कान्हे, घणा घुंटा आहे ख़बर कान्हे, अॻियां पुठियां कंहिंजी बनी अथसि ख़बर कान्हे, आबाद आहे ग़ैर आबाद आहे ख़बर कान्हे, जज मूंखे बनी ॾींदो, सज़ा ॾींदो न। चवंदो तुंहिंजी बनी हुजे त तोखे बनी जी ख़बर हुजे न, तोखे सॼी ख़बर ई कान्हे त बनी तुंहिंजी कीअं थी? क़ुरान जा वारिस उहे हूंदा जिन्हनि खे क़ुरान जी ख़बर हुजे न, जंहिंखे ख़बर हुजे कहिड़ी आयत ॾींहं जो नाज़िल थी, कहिड़ी राति जो, कहिड़ी घर नाज़िल थी, कहिड़ी ॿाहिरि, कहिड़ी ज़मीन ते नाज़िल थी, कहिड़ी आसमान, कहिड़ी मुहकम आहे कहिड़ी मुतशाबे, कहिड़ी मुहकम आहे कहिड़ी मुतशाबे, तावील छा आहे, तफ़सीर छा आहे, मफ़हूम छा आहे, मंतूक छा आहे, सियाक छा आहे, सबाक छा आहे, जिन्हनि खे अलिफ लाम मीम जी माना ई न अचे उहे क़ुरान जा वारिस थींदा जा। जिन्हनि खे अलिफ लाम मीम जी माना जी ख़बर न हुजे उहे क़ुरान जा वारिस थींदा छा? अल्लाह मूंखे हिफ्ज़ अमान अता फरमाए। ॿ मायूं पाण में विढ़ी पियूं, हू चवण लॻी पुट मुंहिंजो आहे धी तुंहिंजी, हुन चयो धी तुंहिंजी आहे पुट मुंहिंजो आहे। मसलो गंभीर हो, छो जो अॻे न्याणियुनि खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो, इन जे करे माई दावा करण लॻी पुट मुंहिंजो आहे, हुन चयो पुट मुंहिंजो आहे धी तुंहिंजी आहे। शाहिद ॿिन्ही वटि कसम ॿई खणनि पियूं, ऐं तव्हांखे ख़बर आहे त मायुनि जो फ़ैसिलो करणु ॾाढो ॾुखियो आहे, उन्हनि लाइ त अञा वधीक ॾुखियो आहे जिन्हनि जा पंहिंजा फ़ैसिला बि मायूं कंदियूं हुजनि। पूरी तवजो जो तालिब आहियां, मायुनि जे फ़ैसिले लाइ मर्द खपनि, इन करे ला फता इल्ला अली। हाणे फ़ैसिलो जॾहिं मुंहिंजे मौला वटि आयो, चवण लॻा साईं गवाह ॿिन्ही वटनि, कसम ॿई खणनि पियूं, फ़ैसिलो थींदो? मुंहिंजे मौला फरमायो फ़ैसिलो थी वेंदो। अली फरमायो थी वेंदो त सभिनीनि खे पक थी वई, फ़ैसिलो थी वेंदो। हिकिड़ो सियाणो मुसलमान अॻियां वधी करे चवण लॻो, मौला तव्हां कल्ह हिकु मजलिस में दावा कई हुई त मुंहिंजे लाइ अगरि इत्मिनान जी मसनद विछाई वञे त मां ईसाइनि जा फ़ैसिला इंजील मां कंदुमि, मां यहूदियुनि जा फ़ैसिला तौरात मां कंदुमि, मां मुसलमाननि जा फ़ैसिला क़ुरान मां कंदुमि। ही ॿई मुसलमान आहिनि मायूं, इन्हनि जा फ़ैसिला क़ुरान मां थी सघे थो? मौला फरमायो फ़ैसिलो क़ुरान मां थी। हिक ॿिए खे हाफ़िज़ ॾिसी करे चवण लॻा कहिड़ी आयत में लिखियल आहे त पुट हिन जो आहे धी हुनजी आहे, कई अहिड़ी आयत आहे छा? चवण लॻा अहिड़ी आयत आहे कोन थी, मतिलबु हुन हाफ़िज़ खां पुछ जेको ॾींहं में 2 ॾींहंनि में क़ुरान ख़तमु कंदो आहे। हुन चयो काई अहिड़ी आयत कान्हे लिखियल त धी हिन जी आहे पुट हुनजो आहे, क़ुरान में लिखियल ई कोन्हे। जी हू फरमाए पियो फ़ैसिलो क़ुरान मां कंदो, जी क़ुरान में लिखियल ई कोन्हे। मौला फरमायो मायुनि खे हम वज़न शीशूं खणो, अलॻि कमरनि में वञो, पंहिंजे खीर खे उन्हनि शीशनि में आणियो ऐं पोइ वरी वज़न कयो, जंहिंजो वज़न वधीक थिए शीशी जो पुट हुनजो आहे। चवण लॻा किथे लिखियल आहे? मौला फरमायो क़ुरान में लिखियो पियो आहे पुट जा 2 हिसा, धी जो हिकिड़ो हिसो। पूरी तवजो जो तालिब आहियां।
अज नी गाल ते साइंस मुतफिक थी अली जी गाल सही है। जिन्हनि खे ख़बर न हुई क़ुरान जी वे क़ुरान जा वारिस की थींदा? वारिस वो ही थींदो जंहिंखे ख़बर हुजे। अल्लाह वहां के हिफ्ज़ अमान अता फरमाए, खुश व खुरम रखे। कुरान में है नज़र न अलैकल किताब तिबियानन लिकुल्लि शैइन। असां इनके नाज़िल कयोसीं मुंहिंजा महबूब अवां ते, हिन में हर शइ बयान कईसीं, हर शइ बयान कईसीं। यानी कुरान जो जो वारिस हूंदो उन्हीं के हर शइ जो इल्म हूंदो, छो जो कुरान में हर शइ बयान थियल आहे। हर शइ जो इल्म हूंदोसि त कंहिंखां मसलो वञी पुछंदो न। अगर मुझे अली कंहिंखां मसलो पुछो हुजे तो तू मूंखे कोई मसलो ॾेखार, कोई सवाल ॾेखार जेको अली वञी सहाबा किराम खां पुछो हुजे। मां मञण लाइ तैयार आहियां त अली खे पूरे कुरान जो इल्म कोन्हे। अगर सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अली खां थी पुछंदा हा ऐं अली जॾहिं ॿुधाईंदो हो ऐं फरमाईंदा हा जी अमी न हुजो हा त असां हलाक थी वञूं हा, पोइ तूं तस्लीम कर त उन्हनि खे पूरे कुरान जो इल्म न हो। छो न हो? वारिस जो न हुआ त इल्म किथां हुजे हा? पूरे कुरान जो इल्म वारिस के, कुरान जो वारिस मुझो अली। अल्लाह वहां के हिफ्ज़ अमान अता फरमाए, खुश व खुरम रखे। जन्नत जो वारिस मुझो अली। तिलकल जन्नतुल्लती नूरसो मिन इबादिना मन कान तकिया। अल्लाह फरमाए तो मां उन्हनि खे करार ॾिनो जेकी तक़वा में सभिनीनि खां मथे आहे। तकी सिफ़त मुशब्बा है, तक़वा में सभिनीनि खां मथे आहिनि, उन्हनि खे मूं वारिस करार ॾिनो। तक़वा जा 8 मफ़हूम। हाणे थोरो आराम सां ॿुधंदो छो जो गुफ़्तगू दलीलनि ते हलंदी। तक़वा जा 8 मफ़हूम, 8 मतलब उन्हनि 8 में सही आया, उन्हनि 8 ही मतलब ऐं मफ़हूमनि ते मुझे अली खां मथे कोई आहे। पहिरियों तक़वा जो मफ़हूम आहे अल्लाह खां डिॼणु, ख़ौफ़ ख़ुदा। डप जी ख़बर त ना पए जॾहिं माण्हू साम्हूं अचे, पर पोट तलाए छा छा चवंदा रहंदा। ख़ौफ़ जी ख़बर पर त ना पवंदी जॾहिं माण्हू साम्हूं अचे। अल्लाह जे साम्हूं वञण खे सॾिबो आहे नमाज़। नमाज़ में जहिड़ी कैफ़ियत मुंहिंजी अली जी हूंदी अहिड़ी कंहिंजी न हूंदी। पेर मां तीर कढियो वञे ख़बर न पवे, जंहिंजो क़याम अहिड़ो हुजे उनजो सजदो छा हूंदो। उनजो सजदो अहिड़ो हो जो सलमान परेशान थी वेंदा, मौला के सजदे में ॾिसी करे त मौला के छा थियो आहे। ऐं उअं ई बि जेको फ़ौज खां डिॼे त जेको फ़ौज जो माण्हू हुजे जंहिंजे मथां फ़ौज जो हथ हुजे उन जो ख़्यालु कंदो या न। जेको वज़ीर आला जो माण्हू हुजे त सूबे वारा माण्हुनि जो ख़्यालु कंदा या न। जेको जंहिंखां डिॼंदो उहो उन जे माण्हू जो ख़्यालु कंदो। अल्लाह जा माण्हू आहिनि यतीम, यतीमनि जे मथां आहे अल्लाह जो हथ। जंहिं वटि अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो उहो यतीमनि जो ख़्यालु कंदो। यतीमनि जे ख़्यालु करण में मुंहिंजी अली खां मथे कोई हो ई कोई। यतीम सफ़ में न बीहंदा, यतीम कतार में न बीहंदा। अरबी हुजे चाहे अजमी, मालिक हुजे चाहे नौकर, नौकर हुजे चाहे सॻो भाउ अकील, सबको पंहिंजे वारे जो इंतज़ार करे। यतीम जेड़ी महिल अचनि उन महिल हलिया अचनि। सभिनीनि जे लाइ अदल आहे त बराबरि खणंदा। यतीमनि जी मर्ज़ी जेतिरो वणनि ओतिरो खणनि। पंहिंजे हिसे जो खीर यतीमनि खे ॾींदो। मुंहिंजे मौला जे हूंदे यतीमनि पाण खे कॾहिं यतीम सम्झो ई सम्झो। पूरी तवजो जो तालिब आहे। ऐं उअं ई बि डिॼंदो उहो जेको सुञाणे, जेको सुञाणे ना वो डिॼंदो। हमरा हमरा के पे कुटियो, एक हमरा बिन साधन कपड़न में वियो पे पुछे ये छो तो विड़ीस जी तू केर थींदो वही पुछण वारो, तू केर थींदो वही विच में ॻाल्हाइण वारो। हुन चयो पुछाए तो गरीब के छो पियो कुटी, वरी चवी तो तू केर थींदो वही जी वरी तू ॻाल्हाई पियो। छॾिया हिन खे अचां तो ॾां ईअं कंदे हमरा चढ़ंदो आयो, तू आहीं केर। हुन जेब मां कार्ड कढे ॾेखारियसि त मां ऐसे छो आहियां। चवण लॻो साईं मुंहिंजे अर्ज़ करण जो मतिलबु हीअ आहे त साईं तव्हां वॾा हो, तव्हां फ़ैसिलो कयो, तव्हां साईं ॻाल्हियूं ॿुधो। मां ईअं थोरे थो विढ़ां साईं, तव्हां वॾा हो। ईअं चवंदो पुठियां हटंदो पियो वञे, पहिरीं अॻियां वधंदो आयो। छो ख़बर न हुअसि त केरु आहे, हाणे ख़बर पियसि त केरु आहे। पोइ जंहिंखे सुञाण न हुजे उहो कीअं डिॼंदो। 2 सालनि जो ॿारु नांग खां डिॼंदो छा? 2 सालनि जो ॿारु नांग खां डिॼंदो छा? न हुनखे ख़बर ई कान्हे नांग छा। हुनजी मुंडी खणी पकड़ंदो, वॾो माण्हू ई नांग खां डिॼंदो न।
पूरी तवज्जो जो तालिब आहे जेको सुञाणे वो ही ड्रिजंदो जिन अल्लाह के सुञा तो ही कोने वे ड्रिजंदा किथे नबी फरमायो अल्लाह के मां सुञाणा या अली सुञाणे पिनन के केड़ी खबर खुदा अन्या एक दलील दिया ताकि गाल भान सईदाबाद में एड़ी मजबूत थिए जो मुल्ला ही न करे सके अल्लाह वहां के खुश व खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए इन्नमा यतकब्बल अल्लाहु मिनल मुत्तकीन अल्लाह अमल कबूल करे तो मुत्तकीन जा नबी सही फरमायो नमाजी हुजे रोजेदार हुजे हाजी हुजे ओहद जे पहाड़ बराबर खैरात करे अल्लाह जी राह में सफाई मरवा जे दरमियान में मारियो वने अगर मुझे भाली सा मोहब्बत न थस का इबादत कबूल न थस छो या अली हुब्बो का ईमान व तकवा अली तुझी मोहब्बत ईमान बाहे तकवा बाहे जंहिंजी मोहब्बत तकवा है जे वट न हुंदी उनी वट तकवा काने तो मुत्तकी कोने त अमल कबूल न थींदा हिन एको साउंड जो ऐं हिन जो रुख होड़ा दुरूद पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद वाले मोहम्मद सही है वरी बस सलवात पढ़ो बाबा से बुलंद मोहम्मद वाले समी सीधी मुंहिंजी गाल मूंखे था ॿुधाए अल्लाह वहां के हिफ्ज़ अमान अता फरमाए खुश व खुरम रखे लिहाजा जंहिंजी मोहब्बत तकवा हुजे वो पाण छा हुजे इबादत जूं भरियूं खणी अगर जन्नत ना वने रब फरमाइंदो रोकियो इन्हनि खे इन्हनि का नेमत जे बारे में पूछणो है वो नेमत मुझो अली है अली जे बारे में जवाब ॾियण त अॻियां अचनि जवाब न ॾियण त इन इबादत जे भरियन समेत हितां मोटन मां तव्हां खां पुछां थो हितां 3-4 किलोमीटर कहिड़ो ॻोठ थींदो भान सईदाबाद खां न को शहर नंढो ॻोठ कहिड़ो थींदो तलटी शहर वॾो ॻोठ कुछ 4-5 किलोमीटर का परे ॻोठ हुजे हाँ शामताणी उतां हमरा अन्न जी बोरी खणी भान सईदाबाद विकरण अचे वापारी वटि पहुचे वापारी चवे मां अन्न वठाई कोन थो हरू भरू गाटे के सूर ॾिनई न अली सां मोहब्बत न थई त नमाज वारियूं टकरूं हणी गाटे में सूर न विझ हू ख़रीदी न कंदो तू हरू भरू गाटे के सूर जो पियो ॾी हू कबूल त न कंदो जे अली सां मोहब्बत हुजे अली सां मोहब्बत न थई नेरन करे छॾ रोज़ो रखियो छो थई खैर सां नेरन कर तवज्जो आहे साहिब परवरदिगार वहां के खुश व खुरम रखे हिफ्ज़ अमान अता फरमाए अगर तकवा नालो इबादत जो है तो जो घणी इबादत करे वो मुत्तकी है तो पो जेतरी मुझे मौला जी इबादत एतरी कंहिंजी आहे कान छो जो जंहिंजी लॻायल हिकु ज़रब इबादत सकलनि ते भारी हुजे जंहिंजी इबादत लाइ सिज वरे जेको इबादत लाइ सितारे के गवाह करे मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के कहें चयो अवां 1000 रकातूं पढ़ो था तां जो डाडो साईं 1000 रकातूं पढ़ंदा मुझे मौला सज्जाद फरमायो किथे असां जी नमाज किथे डाडे जी इबादत किथे असां जी नमाज किथे हुन जो तो जिक्र इबादत हो हुन जो तो ॾिसण इबादत हो हुन जी तो मोहब्बत इबादत हुई इबादत अगर पेकर में अचे हा तो मुझे डाडे अली जी ज़ात हुजे इबादत अगर नजर अचे हा मुजस्सम थिए हा अली जी ज़ात हुजे हा तो जो हुन जो ॾिसण इबादत हुन जो जिक्र इबादत हुन जी मोहब्बत इबादत अल्लाह वहां के हिफ्ज़ अमान अता फरमाए तकब्बुर जो ज़िद छा है ओ तकवा जो ज़िद छा है तकब्बुर बाबा तकब्बुर होई कंदो जेको कंहिं खां डिॼे न कंहिं खां लहराए न ॿहूं हणी होई हणंदो चोर त थाणे खां ही न मटंदो तवज्जो आहे साहिब तकब्बुर दलील है तिनी वट डप कोने ऐं जेको मुत्तकी हुंदो उन्ही में परहेज़गार में तकब्बुर न हुंदी जेतरी तकवा ओतरी निवड़त जेडी तकवा ओडी आजी
जेडी तकवा ओडी इनकसारी। लिहाजा तवाज़ो में मुझे अली जड़ो कोई देखार जो गुलाम के चवे तू मानी खाया मां खजू विकड़ा जो मिस्कीन सा वही कचरियों करे फरमाए मिस्कीन उन जाल सा मिस्कीन मिस्कीन सा गड मिस्कीन वेठो है कोई देखार जो भला कपड़ा पांजे नौकर के पाराए सादा कपड़ा पान पाए फरमाए कंबर तो के ठांदा जो तवाज़ो में अबू तुराब है मुझो अली। लिहाजा तकवा जा जेकी मफहूमन उन्हनि में सभननि में मथे आए मुझो अली ना अञा एक दलील दिया ताकि मुझी दिल मुतमइन थी। छा फरमाई अलियो माल कुरान अली कुरान सा गड है वल कुरान माल अली ऐं कुरान भी अली सा गड है। मां चवां भादीदार भा खादिम हुसैन सा गड है यो चवण भी जरूरी है। छत भा खादिम हुसैन जमाली भी भादीदार सा गड है ना अगर दीदार गाड़ा है भा खादिम हुसैन साथ खादिम हुसैन भी गाड़ा है ना। शाहबाज शरीफ अगर नवाज शरीफ जो भा है यो चवण वारी जरूरी है छत नवाज शरीफ भी शाहबाज शरीफ जो भा है ना। वो फरमाई अली यो माल कुरान अली कुरान सा गड है तो बस कुरान भी वही गड हुंदो ना पोइ यो वरी अलग छो चई तो वल कुरान माल अली कुरान भी अली सा गड है। जॾहिं हिकिड़ो गड है तो बियो गड हुंदो ना तो बे जे चवण जी केड़ी जरूरत पई ना। जे फरमाया अली माल कुरान अली कुरान सा गड है तो की खबर पवे हा इमाम केर है पुठियां हलण वारो केर है रहबर केर है इक्तदा करण वारो केर है। सबनन जो कुरान रहबर है सबनन जो कुरान पेशवा है सबनन के कुरान रहनुमाई दिए तो सबनन ले कुरान हादी है। अली जो कुरान रहनुमा ना है रहबर ना है बई बराबर अली कुरान सा गड है कुरान अली सा गड है। आयतूं पो लांदियूं अली अमल पहिरीं कंदो आयतूं पो लांदियूं अली अमल पहिरीं कंदो। कुरान आहे हुदल लिल मुत्तकीन अली आहे इमामुल मुत्तकीन हू मुत्तकिन जो हादी आहे हू मुत्तकिन जो इमाम वो जो इमामुल मुत्तकीन हुजे तकवा में सबरन का मथे थियो ना त तिलकल जन्नतुल लती नूर सो मिन इबादिना मन कान तकिया जन्नत जा वारिस उहे आहिनि जेके तकवा में सबरन का मथे। हिकिड़े नंढड़े ॿार सवाल पुछो रहबर मौज़म सैयद अली खामनाई रहमतुल्लाह अलैह पुछोई ता एडे सारे सुपर पावर मुल्क अमेरिका का टिजो छो न था उनके ललकारियो छो था धमकी जे मथा धमकी छो था दियोस उन जी गाल के सीरियस छो न था वठो। पान फरमाइन जेको अल्लाह का टिजे ना वो के खाना है टिजदो जो अल्लाह का टिजे ना वो के खाना है टिजदो इन जो मतलब है जो अल्लाह का टिजे वो के खाना है टिजदो ये आहे तो मुझो अली के खान टिजदो तवज्जो है साहिब मौत मुझे मुते मथा वाक़े थी या मां मौत जे मथा वाक़े थी खौफ करें अली के आयो नजर के खाली के डप आयो कोई बहादुर का के जवान का तवज्जो है साहिब अल्लाह वहां के हिफ्ज़ो मान अता फरमाए। लिहाजा तकवा में अञा कुछ मफ़हूम रहा पर जो मौज़ू अञा वसी है इन्हीं जे करे मां इन्हीं मौज़ू ते घणियूं दलीलूं न ॾींदुमि एतिरियूं दलीलूं ॾियां जिन्हनि दलीलनि में मुल्ला मरे बाक़ी तव्हां ऐं असांजूं कचहरियूं पियूं थींदियूं। अल्लाह उहा खे ख़ुशि व खुरम रखे। तकवा में सभिनीनि खां मथे मुंहिंजो अली तो जन्नत जो वारिस थियण खपे मुझे अली के तॾहिं नबी फरमायो कसीमु नार वल जन्ना अली है तॾहिं नबी फरमायो ला यजूज़ु अहदिन सिरात इल्ला मन कतब लहू अलीउल जवाज़ जेसी ते अली न लिखी दिए कोई जन्नत न वेंदो तॾहिं पुल सरात बीह करे मुंहिंजो मौला फरमाईंदो जहन्नम के वठ ई तूं जो छॾे ॾेई मुल्ला हरूभरू मूंखे वारिस न चओ बाबा मां अली वारिस छो न चवां मुंहिंजो तो मुंहिंजी मालिकी करे पियो न मरण महल अचे पियो कबर में अचे पियो पुल सरा ते बीठो आहे कौसर पियारे पियो जन्नत लिखी ॾिए पियो मुश्किल में मदद करे पियो मालिकी जो करे थो त मां चवंदुमि न अली वारिस तूं जा जे तोखे निधड़को करे वियाण तो वञी पंहिंजनि खे पेट मुंहिंजे पुठियां झोकियो
मुंहिंजा जे नथा मालिकी कनी तो वञी तूं पंहिंजनि खे मयार ॾे मूंखे छो थो चवीं त अली वारिस न चओ मां त हिकु जुमिलो मुंहिंजो यादि रखंदो हीउ जेको माण्हू चवंदा आहिनि त मूंसां क़ौम गॾु आहे मूंसां मिट माइट गॾनि अदा मूं पंहिंजी औलाद आहे ओतिरो निपटो न आहियां 8 पुट अदा मूंसां भाइर गॾनि असां 7 भाउ हीउ जेको चवंदा आहिनि अदा दोस्त मूंसां गॾनि ॻोठ मूंसां ॿधल आहे इहो सभु ड्राड़ू इहो सभु कूड़ आहे पूरी तवजो जो तालिब आहियां पाण चवंदो आहीं क्रिए जो कोई कोन्हे पाण चवंदो आहीं सोखी भाए सभु को ओखी तूं ही तूं ॾीं थो त वणी थो घुर त ॾिस खिकारीनी था पैसो अथई त सभु मैट अथई ग़रीब के जो मैट आहे तुंहिंजा पा कण मां को मथां लही आयो आहियां छा तुझे साम्हूं जी ॻाल्हि आहे वञी पीउ खां पोढ़े पीउ खां पुछ अब कीअं थी ज़िंदगी गुज़रे चवंदो बसि हाणे प्यारो प्यारो हाणे घुराए दुआउनि जे लाइ हथ मथे अन पालणार हलंदे हला कोई कंहिंजो कोन्हे नफ़्सा नफ़्सी आहे किथे था पुछनि पुट पीउ खां पूरी तवजो जो तालिब आहियां अल्लाह वांगे हिफ्ज़ ॿ भाटियूं लेखो कोन्हे जिन्हनि खां हिन महिल कर्ज़ खयो अथई दोस्त हुजनि या भाउ थ्रेशरनि ते न ॾिजां पोइ अची मूंखे चइजां त मूंसां ॿधलनि ख़ुदा करे मुंहिंजे ज़िद में कोई खणी कर्ज़ बख़्शे पूरी तवजो जो तालिब आहियां न कोई कोन्हे नफ़्सा नफ़्सी जो ही तुंहिंजा पहाका ॿुधाइनि था किरे जो कोई कोन्हे अगरि कोई आहे बि न क़बर ताईं आहे दफ़नाइण खां पोइ मोटी ईंदा मैट दुआ घुरे हलिया वेंदा वारिस टीझो करे उथी वेंदा पोइ जुमाणो रस्मन कंदा उन खां बाद में साल में कॾहिं यादि कंदा उहे बि पुट पीउ खे कुझु सालनि खां पोइ ख़बर ई कान्हे त ॾाॾे जी क़बर किथे आहे कहाँ है वो जिनके पास थे तख्त व ताज आज कबर में सूरे अलहम्द के मोहताज अहमद फराज चयो कौन देता है किसी को उम्र भर का सहारा फराज लोग तो जनाजे में भी कांधे बदलते रहते हैं ये खुली करे सब मदद करना थी साईं बेचारे जो घर न ठही वञे सूर डठल हुजे न घर दुरूद पढ़ो आवाज़ बोलो मोहम्मद अल्लाह खैर करे बदला मां तो सा अल्लाह के मिसाल लिया पियो लिहाजा सब साण हुंदा कबर ताईं या त मां आलम में बरज़ख जी गाल कयां क़यामत त क़यामत आहे क़यामत त क़यामत आहे उते त हथ ई साथ न ॾींदा व तो कल्ले मुनाए दी मुंहिंजे खिलाफ़ थी वेंदा व तशहदु अर्जुलुहुम पेर मुंहिंजे खिलाफ़ थी वेंदा पेशानियुनि ते गुनाह लिखिया पिया हूंदा सिज नेज़े ते हूंदो ज़मीन जो रंग बदलजी वेंदो पेरनि में चप्पल न हूंदी सरनि ते पटका तुरे वारा न हूंदा योम यफ़िरुल मर्रु बाज हूंदी पीउ मां औलाद के छॾे वेंदा औलाद पीउ मां खे दोस्त दोस्त खे कोई कंहिंजो साथ न ॾींदो पूरी तवजो जो तालिब आहे त पोइ चवीं छो तो त मां राज वारो आहियां भाग वारो आहियां चवीं छो तो त मूंसां क़ौम ॿधल आहे चवीं छो तो मूंसां ॻोठ ॿधल आहे चवीं छो तो त मूंखे 7 पुट आहिनि चवीं छो तो असां 8 भाइर नाज़ करणो अथई त हिकिड़ो कर त मां अली वारो आहियां अरे जेको साथ ॾिए उन ते नाज़ करना जिको मुश्किल में कम अचे उन्हीं ते नाज करना जिको क़यामत में छड़राए करे जन्नत उमाणे उन्हीं ते नाज ना नाज कजा कौम ते ना भाइरन ते ना पुत्रन ते ना पी मां ते नाज कर त अली ते कर तां का पूछा तो एडी वडी मुश्किल में सब छड़े वञन सिज नेज़े ते हुजे कहर जी गर्मी हुजे एड़ी कहर जी गर्मी में दूध का वधिक सफेद पानी माखी का वधिक मिठो पानी कोसर जो जाम जो मुखे अली पियारे त अञा मुश्किल कुशा छो न चवा एडी मुश्किल में जेको मुझो साथ दिए उन्हीं के मुश्किल कुशा छो न चवा हिकिड़ो जुमलो तव्हां चवंदा दुबे जो पानी आहे सुकी वेंदो यो वक्त भी गुजरी वेंदो मगर जहन्नम में जेकी हुंदा फिया खालिदीन हमेशा जहन्नम में हुंदा दुबे जो पानी सुकंदो कोन यो वक्त गुजरंदो कोन या मुश्किल टरंदी ना यानी हमेशा वाली मुश्किल है उन्हीं जे सदके जो मां जहन्नम का बचा तो उन्हीं के मुश्किल कुशा छो न चवा
नाज़ कर। हिकु ॿ जुमला हूंदा आहिनि तारीफ़ में। हिकिड़ो माण्हू जुमलो चवंदो आहे जहिड़ो ॿुधम ओढ़ो ॾिठम। हिकिड़ो जुमलो हूंदो आहे जहिड़ो ॿुधम उन खां मथे ॾिठम। जहिड़ो ॿुधम उन खां मथे ॾिठम। क़यामत जे ॾींहुं अली मौला जी करम नवाज़ी ॾिसी करे, लजपाली ॾिसी करे तव्हां मौला खे चवंदो मौला जहिड़ो ॿुधोसीं उन खां मथे ॾिठोसीं। छो ज़ाकिर या मौलवी, ख़तीब या आलमा, चाहे मुजतहिद, एतिरो अली जेतिरो बि बयान कंदा उहो घटि आहे। मुंहिंजो अली उन खां मथे आहे। जेतिरो बि बयान कनि उहो घटि आहे। मुंहिंजो अली उन खां मथे आहे। छा चवां? आले सुन्नत भाइरनि खां पुछम अली छा आहे? चवण लॻा मां त शाफ़ी लैस यदरी अली उन रब हुअम रब हुल्ला। असांजे इमाम खे ख़बर न पई त असां छा ॿुधायूं ई अली छा आहे। शीयनि खां पुछम अली छा आहे? हिननि चयो असांजो वॾो शीयो सलमान फारसी, ईमान जे 10 दर्जनि ते फ़ाइज़ हो। उन खां पुछो न मस्जिद में केरु आहिनि? चई हिकु त नबी पाक आहे, ॿिए खे मां नथो सुञाणा। दर ते बुहारी ॾियण वारे खे कान्हे ख़बर भान सईदाबाद वारा छा ॿुधाईंदा त अली छा। तवजो आहे साहिबान जो। प्यारे पुट जे लाइ मां हिकिड़ो जुमलो चवंदी आहे। प्यारे पुट लाइ मां हिकिड़ो जुमलो चवंदी आहे। मेॾा पुट मेॾे लाइ अलाए क्या आहे, मुंहिंजो अली मुंहिंजे लाइ अलाए छा। हज़ार जान गिरामी बफ़दा नाम अली, जंहिंजे नाले ते हज़ार जानू सदको थियनि उहो अली छा। चवां करीम आहे उहो त पुट हसन अथसि। चवां लजपाल आहे उहो त पुट हुसैन अथसि। चवां हाजत रवा आहे उहो त पुट अब्बास अथसि। जंहिंजा पुट अहिड़ा हुजनि पीउ छा हूंदो। अल्लाह खे हिफ्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुरम रखे। लिहाज़ा मां चवंदुमि अली वारिस, जन्नत जो अली वारिस, क़ुरान जो अली वारिस, काइनात पूरी जो अली वारिस। जॾहिं शब हिजरत वारी राति बिस्तर ते मुंहिंजो मौला सुता, जान ॾिननि मर्ज़ियूं ख़रीद कई। मिन नास मन यशरी नफ्स हुब्तिगा मर्ज़ातिल्लाह वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद। जान हुन ख़रीद कई, मर्ज़ियूं ॾिनई, अल्लाह जी मर्ज़ियूं ॾिनई। अल्लाह त छा ॾिनई? पूरी काइनात जो दारो मदार अल्लाह जी मर्ज़ी ते आहे। पूरी काइनात कंहिंजी मर्ज़ी सां हले थी, हुन जी मर्ज़ी सां। लिहाज़ा पूरी काइनात जो दारो मदार हुन जी मर्ज़ी सां। मर्ज़ियूं जो अली खे ॾिनई त हाणे अली जी मर्ज़ी हलंदी। चाहे त सिज वराए त वरंदो, जेरे खे जनाज़ो करे त थींदो, भित खे सोन करे त थींदो, पत्थर खे सोन करे त थींदो। अल्लाह मां खे हिफ्ज़ अमान अता फरमाए, ख़ुश व खुरम रखे। घबराइजी त न विया हो तव्हां ना। दिल चाहे थी ॻाल्हि खे थोरो मथे खणी अचां, मुंहिंजो साथ ॾींदो, तव्हांजे समातन ते नाज़ करे ही ॻाल्हि कयां पियो। अल्लाह अली मौला जी जान जे बदिले त ॾिनसि पंहिंजूं मर्ज़ियूं, मगर मौला सुम्हण खां पहिरीं इहो पुछो हो, आका मां सुम्हां नबी साईं खां, अव्हां जी जान बची वेंदी? नबी साईं फरमायो हा। अली जी जान जे बदिले त अल्लाह ॾिनियूं अली खे पंहिंजूं मर्ज़ियूं। मोहम्मद मुस्तफ़ा जी जो जान बचाई, उन जे बदिले अल्लाह छा ॾियसि? जेको हिकिड़े इंसान खे बचाए उन पूरी इंसानियत बचाई। जे मुस्तफ़ा बचायो उन के बदले में अल्लाह छा ॾिए? जे पूरी काइनात ॾिए न अल्लाह, काइनात घटि आहे, मुंहिंजो मोहम्मद मथे आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काइनात घटि आहे, रसूल ख़ुदा मथे आहिनि। ऐं तव्हां इहो ॼाणो था अगरि क़ीमत घटि मिले त पोइ अॻे जो एहसान थींदो। बाबा गाॾी आहे करोड़ जी, गाॾी आहे करोड़ जी, मां बा ख़ादिम हुसैन खे ॾियां 50 लख, 50 लख जो न ॾियां त एहसान थियो हुनजो या न? गाॾी करोड़ जी हुई, मूं 50 लख ॾिनो त एहसान थियो या न? पोइ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो बचायो अली, अल्लाह पूरी काइनात बड़ी अली के। काइनात घट है, मुझो आका मथे है, तो जे घट कीमत ॾींदो तो पोइ अली जो एहसान थींदो। ऐं रमज़ान शरीफ में तव्हां दुआ घुरंदा फयाज़ अल मन्ने वला यो मन्नो अलैक मुन्न, इन जी माना है उहा ज़ात जंहिंजे मथां कंहिंजो एहसान नथो थी सघे, उहा ज़ात जंहिंजे मथां कंहिंजो एहसान नथो थी सघे। सभिनी ते एहसान हुन जा आहिनि,
कंहिंजो बि एहसान हुन ते कोन्हे, छो जो हर शइ हुन जी पंहिंजी आहे, बाक़ी सभिनीनि खे हुन जी ॾिनल आहे। हुन जे मथां कंहिंजो एहसान थींदो त झुकंदो, जेको झुकंदो उहो तकबर न कंदो, तकबर जो हक़ उनखे ई आहे, छो जो हुन जे मथां कंहिंजो एहसान कोन्हे। ख़ासि ॻाल्हि कयां तॾहिं तव्हांखे चयुमि थोरी समूह सां तवजो करे साथ ॾींदा। न दाद न, तव्हांजी इहा ई ख़ामोशी आहे। जेका शइ ॾिए उहा शइ मुंहिंजे मोहम्मद खां घटि आहे, घटि आहे त अली जो एहसान आहे। अल्लाह ते कंहिंजो एहसान थी नथो सघे, पोइ कई शइ अहिड़ी ॾिए जेका मुस्तफ़ा जे बराबरि हुजे। जहिड़ो बचायो अथसि अहिड़ी शइ ॾिए त बराबरि ॾिए। काइनात में मुझे नबी जे बराबर हिकड़ी हस्ती नजर आई, मनते को हाक मनते के नबी, जेका ॻाल्हाईंदी बाबे वांगुर हुई। मशीयत हाक मशीयत नबी, जेका हलंदी बाबे वांगुर हुई। बाबो वेंदो त हू जा ते विहारींदी, हू ईंदो त बाबो जा छॾींदो। मना धी पी जहिड़ी हुई, धी पी वांगुर हुई। इन्ही जे करे निकाह पाण पढ़ियई, इन्ही जे करे हक़ मेहर पाण ॾिनई, इन्ही जे करे तारो लाहे करे नबी खां अली लाइ रिश्तो पाण घुरियई, ताकि मां रसूल जे बदले अली के बतूल ॾियां। छो जो अल्लाह जी नज़र में जहिड़ो रसूल आहे ओड़ी बतूल आहे। पोइ रसूल जे मुनकर के तूं छा चवंदे? जेको तू रसूल जे मुनकर के चवी, मां बतूल जे मुनकर के वो चवां या ना? अगर तू रसूल जे मुनकर के चवंदे रज़ी अल्लाह, मां बसाइण जे मुनकर के चवंदुमि रज़ी अल्लाह। तवज्जो आहे साहिबा? तवज्जो आहे साहिबा? ये साइण जी ॻाल्हि आई आहे, हिन जुमले खे हिते रोकियां पियो, पोइ वरी अर्ज़ु कयां इन ॻाल्हि खे, ताकि तव्हांजी तवज्जो अञा मूॾां थी अचे। मूंखे मुल्ला चवणु लॻो तव्हां 3 रातियूं लैलतुल क़दर मल्हायो था, 19, 21, 23, असां हिकिड़ी राति मल्हायूं था 27। मूं चयो लैलतुल शब क़दर उहो मल्हाए जंहिं वटि लैलतुल क़दर हुजे। शब क़दर उहो मल्हाए जंहिं वटि लैलतुल क़दर हुजे, यानी लैलतुल क़दर जो मतिलबु आहे मुंहिंजी साइण। जंहिं वटि साइण कान्हे उहो शब क़दर न मल्हाए, जंहिं वटि इमाम ज़माना कोन्हे उहो शब बरात न मल्हाए। छो जो बख़्शराइण वारो आहे कोन, त बख़्शराईंदो केरु? हुन कोर्ट में, हिन कोर्ट में वकील खपे त हुन कोर्ट जो वकील अथव। जंहिं वटि इमाम ज़माना कोन्हे उहो शब बरात न मल्हाए, जंहिं वटि अली कोन्हे उहो शब मेराज न मल्हाए। छो जो उते ॻाल्हियूं अली जे बारे में थियूं, अल्लाह ॻाल्हायो अली जे लहजे में हो। जंहिं वटि हज़रत अबू तालिब कोन्हे उहो 12 रबियुल अव्वल न मल्हाए। इन जे करे जो मौलूद जी विलादत हज़रत अबू तालिब जे घर थी। उठ हज़रत अबू तालिब कुठा, मिस्कीन अबू तालिब खाराया, मुबारकूं अबू तालिब के ॾिनियूं हुयूं। ख़ैर मुबारक हज़रत अबू तालिब चयो, मौलूद जो नालो बि मोहम्मद हज़रत अबू तालिब रखियो। माइटनि सां ठाह कोन्हे, हलियो आहे पुट जी छठी खाइण। पूरी तवज्जो जो तालिब आहे। जंहिं वटि अबू तालिब कोन्हे उहो 12 रबियुल अव्वल न मल्हाए, जंहिं वटि मौला हुसैन कोन्हे उहो कुर्बानी वारी ईद न मल्हाए। इन्ही जे करे जो दुंबे न बचायो हो हज़रत इस्माइल खे, इन्ना फदैना हो बेज़ब्ह अज़ीम, ज़ब्ह अज़ीम है मुझे मौला हुसैन। इब्तिदा इस्माइल, इंतहा मौला हुसैन। हा न करे हा त न बचे हा इस्माइल, न बचे हा इस्माइल त छाजी ईद? जंहिं वटि मौला हुसैन कोन्हे उहो कुर्बानी वारी ईद न मल्हाए। हिकु दफ़ो मूंखे तकरार माफ़ कंदा, जंहिं वटि अली कोन्हे उहो शब मेराज न मल्हाए, जंहिं वटि अबू तालिब कोन्हे उहो 12 रबियुल अव्वल न मल्हाए, जंहिं वटि साइण कान्हे उहो शब क़दर न मल्हाए, जंहिं वटि इमाम ज़माना कोन्हे शब बरात न मल्हाए, जंहिं वटि मौला हुसैन कोन्हे उहो कुर्बानी वारी ईद न मल्हाए। बाक़ी रही ॻाल्हि ईद उल फितर जी, रोज़ो टाइम ते खोल भली वञी मल्हाए। अतीमु सियाम इल लैल, रोज़े के तमाम कयो रात ताईं। रात छाके चइबो आहे? ना बल्ब ॿारियोसीं, ना बत्ती ॿारीसीं, ना लाइट खईसीं, ना तारा निकिता, ना अंधारो थियो, पखी बि खाइनि पिया, भाऊ बि खाए पियो, रात थी वई।
तवज्जो आहे साहिब, घबराए जी तो न विया अल्लाह वहां के खुश व खुरम रखे, हिफ्ज़ व अमान अता फरमाए। लिहाजा रब अली मौला के रसूल बचाइण जे बदले में सैण बतूल ॾिनी। इहो फैसलो कई तो जहिड़ो रसूल है ओड़ी बतूल है, धी जी हकीकत पी वांगुर है। ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो जान विकणी, बाहर दुकान हुजे, वो दुकान भा अज़हर विकणी करे दिए डॉक्टर मज़हर साहब के। कोई चवे भाई दुकान जो है वो अज़हर जमाली साहब जो है, जैके खबर होंदी सौदे जी वो चवंदो हाणे डॉक्टर मज़हर जो है, पेरी उन जो हो, हाणे पंहिंजे भाउ खे विकणी ॾिनई, हाणे उन जो है। मौला अली जो जान विकणी ॾिनी त हाणे पहिरीं अली जी हुई, हाणे जंहिंखे ॾिनई उन जी थी। त हथ यदुल्ला, अखियूं ऐनुल्ला, ज़बान लिसानुल्ला, चेहरो वजहुल्ला, पेलू जंबुल्ला, जिस्म जसदुल्ला, पूरो वजूद नफ्सुल्ला, मञण वारो रहमतुल्ला, न मञण वारो लानतुल्ला। तवज्जो आहे साहिबा, इन्ही जे करे मुनकिर अली मुनकिर खुदा आहे, मुनकिर बतूल मुनकिर रसूल आहे। जेको अली ऐं सैयदा के न मञे वो ना ला इलाहा पढ़े ना मोहम्मद रसूलुल्लाह। तवज्जो आहे साहिबा, वरी हलियो आहे मूंखे काफ़िर चवण, जंहिंखे कलमे पढ़ण जो हक़ कोन्हे। रुगो जंग ओहद में नबी साईं जे कत्ल जी अफ़वाह हली, तो जेके काफ़िरनि जे साम्हूं न बीठा उहे वॾा मुसलमान आहिनि। हिते राहबर कत्ल बि थी पियो आहे, वियो आहे, पोइ बि काफ़िरनि सां जंग लॻी पई आहे। ही काफ़िर काफ़िरनि सां विढ़ूं असां पिया, काफ़िर मुसलमान समझी असांखे मारे पियो, काफ़िर मुसलमान समझी असांखे मारे पियो। वरना ही ट्रंप जे लाइ दुआऊं छाजूं, नेतन्याहू लाइ दुआऊं छाजूं। पादरी जो गॾु कया अथनि त मज़हबी जंग आहे न, पादरी जो गॾु कया अथनि त मज़हबी जंग आहे न, वरना ॿियूं बि जंगूं थियूं आहिनि न। ॿिन्हिनि जंगनि में कॾहिं ईअं पादरी गॾु थिया, कॾहिं ईअं दुआऊं घुरियूं हुयूं, कॾहिं ईअं थियो जीअं मज़हबी रंग हाणे ॾिनो पियो वञे त पोइ मज़हबी जंग आहे त विढ़ण वारा असांखे मुसलमान समझी मारनि पिया न। पोइ मां हैरान आहियां, यहूदी ऐं काफ़िरनि जी नज़र में असां मुसलमान आहियूं, हीउ वॾो मुसलमान आहे जेको असांखे मुसलमान नथो मञे। असल में अहल बैत सां दुश्मनी है, याद रखंदो। मुझे घणो टाइम थी वियो ना, सलवात पढ़ो बाबा से वलद मोहम्मद इमारे। नबी साईं जो वारिस अली आहे, घणो टाइम थियो मूंखे माफ़ फरमाईंदा। नबी साईं जो वारिस अली आहे। कफन केर ॾींदा, वारिस। गुस्ल केर ॾींदा, वारिस। कब्र में केर लाहींदा, वारिस। तॾो केर विछाईंदा, वारिस। केॾी मसरूफ़ियत अहम छो न हुजे, जंहिंजो पीउ गुज़ारे वञे वो मीटिंग अटेंड करण वेंदो, ड्यूटी ते वेंदो, अॻियां उज़र क़बूल कयो वेंदो, भली अहम मीटिंग छो न हुजे। बाबे जो इंतकाल थी वियो, नथो अची सघां, सोट थी सघे वञनि, भाइटिया थी सघे वञनि, अदा कमु अहम हो, चाचे ते मां न पहुची सघियुमि, मसलो तमामु ज़रूरी हो। मगर जेॾो बि ज़रूरी मसलो हुजे पुट न वेंदो, वारिस न वेंदा। तस्लीम कयो मूं, खिलाफ़त ज़रूरी मसलो हो, तस्लीम कयो मूं, खिलाफ़त ज़रूरी मसलो। दोस्त मसरूफ़ हुआ, वारिस तॾे ते वेठा। तवज्जो आहे साहिब। सलवात पढ़ो बाबा से बुलंद। अल्लाह ताला मूंखे खुश व खुरम रखे, हिफ्ज़ अमान अता फरमाए। शाये माण्हू ख़रीद जेका कंदो आहे उन जूं ॿ सूरतूं आहिनि, या खप हुजे या वणे। बाक़ी ॿार ऐं चरिया वठंदा, वरी उन खे टोड़े छॾींदा,
या खप हुजे या वणे। अल्लाह जो अली मौला जी जान ख़रीद कई, खप हुयसि या वणियुसि। खप हुजे हा त पोइ हू समद न रहे हा, बेनियाज़ न रहे हा, बेपरवाह न रहे हा, मोहताज थी वञे हा। मोहताज कोने मना खप न हुयसि, मना वणियुसि। पूरी काइनात में मुझो अली वणियुसि न। बाक़ी ॿिया पाण वञी जान ॾियनि, हिनखे ख़रीद करे पंहिंजूं मर्ज़ियूं ॾिनई। अल्लाह मां खे ख़ुशि व खुरम रखे, हिफ़्ज़ अमान अता फरमाए। नबी साईं जो वारिस अली, काइनात जो वारिस अली, क़ुरान जो वारिस अली, मुंहिंजो वारिस अली। तूं जो चवीं तो अली के वारिस न चो, पी हूंदे यतीम सॾरायां जा। चरियो आहे छा? हू अबू तुराब आहे। अल्लाह मां के हिफ़्ज़ अमान अता फरमाए। वारिस आहे अब के तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। तूं चवीं तो अल्लाह वारिस, तूं सचो आई। इन जे करे जो अथई केरु? जंहिंजो कोई न हुजे उन जो अल्लाह ई आहे। तो वटि कोई आहे कोन जेको तुंहिंजी मालिकी करे। नबी साईं के ज़िंदा नथो वञी, इमाम मौजूद न थई, तो निधड़ के जो अल्लाह ई वारिस आहे, ॿियो केरु आहे? ऐं चवनि छा चवंदा आहिनि, सुञो बुखियो आहे, इन जो अल्लाह आहे। सुञे बुखे जो गरीब जो केरु आहे? अल्लाह। ही वीचारो सुञो बुखियो आहे, ही गरीब आहे। तव्हां अमीर हो जो तव्हांजो इमाम अमीर आहे। ज़मीन मुंहिंजे अली जी, पाणी मुंहिंजी साइण जो, जन्नत मुंहिंजे हसनैन जी, सिज मुंहिंजे अली जो, सितारा मुंहिंजी साइण जा, जन्नत मुंहिंजे अली जी, कौसर मुंहिंजे अली जी, काइनात मुंहिंजे पंजतन जी। हिन बुखे वटि छा आहे? तवजो आहे साहिब? अल्लाह मां खे हिफ़्ज़ अमान अता फरमाए। सौदो थियो हिजरत वारी राति। हाणे शाय अल्लाह जी आहे, मौला अली वटि अमानत आहे। शाय अल्लाह जी आहे, मौला वटि अमानत आहे। अमीन अमानत के ख़र्च न कंदा पंहिंजे लाइ। केॾी ॾुखियाई छो न अचे। ख़ुदा जी कसम एॾो अमीन हो जो 25 साल कीअं गुज़रिया तव्हांखे ख़बर आहे। दरवाज़े ते बाह अची वई न, तब पंहिंजी ताक़त के पंहिंजे लाइ ख़र्च न कई, पंहिंजे मफ़ाद में ख़र्च न कई, तलवार न खई, छो जो शाय अल्लाह जी हुई। जॾहिं उणी फजर ते ज़रब लॻी, फरमाई फुज़ तो रबिल काबा, रब काबा जी कसम मां कामयाब थी वियुमि। जंहिंजी शाय हुई उन खे सही व सलामत पहुती। जंहिंजी शाय हुई उन खे सही व सालिम पहुती। मतलब अखियूं हुई उन जूं तो हुन जूं रहियूं, ज़बान हुई उन जी तो हुन जी रही, चेहरो हो ही हुन जो तो हुन जो रहियो, ही पेर हुआ ही हुन जा तो हुन जा रहिया। कंहिं पासे ओॾां न विया जेॾां हू न चाहे। हरकत करण छा, पेरनि के जुंबश ही न आई। जुंबश छा, दिल में इरादो ही न थियो। दिल में इरादो छा, ज़हन में ख़्याल ही न आयो। माना पहिरीं ईंदो आहे ख़्याल, पोइ ईंदो आहे दिल में इरादो, पोइ कंदो आहे माण्हू अमल। जंहिंजो पूरो वजूद ही हुन जो हुजे त उनखे ख़्याल ही हुन जे ख़िलाफ़ न आहे। इहो आहे रब काबा जी कसम, मां कामयाब थी वियुमि। मगर ज़रब एॾी शदीद हुई जो मुंहिंजे मौला खे खणी हलिया। ज़रब एॾी शदीद हुई जो मुंहिंजे मौला खे खणी हलिया। सजदे जी जा ताईं तलवार लही आई। अदीब चवनि था जीअं कारी क़ुरान खोले ईअं मुंहिंजे मौला जो सर शिगफ्ता थियो। अल्लामा नक्कन साहब चवंदा, सट ॾेई करे मलून तलवार गढ़ी मगर न निकिती। तलवार के हलायई, मुंहिंजे मौला जो वजूद हलियो, ज़मीन हली, आसमान हलियो। मौला जे सर ते जिब्राइल जी निगाह पई, ताज लाहे करे उछलाई। मगर खणी आया पे दरवाजे जी ॾेढी ते पहुता। मुझे मौला फरमायो मूंखे लाहियो, मां पंध हलंदो। गैरतमंद अज़ादारो एक हथ रखी मौला हुसैन जे हसन जे कुल्हण ते, तो पक थी वही सभिनीनि खे त ॿियो हथ मौला हुसैन जे कुल्हे ते रखंदा। इन करे ॿिया पुट वेझो न आया। पाण फरमाइन मोहम्मद हनफिया जी बाबा ची करीब अच। मौला हुसैन अर्ज़ कई, बाबा मां वहां जे करीब बीठो आ। फरमाई इंसान उधार उन जो खणे जंहिंजो लाहे सके, जंहिंजी लाश ततल रेत ते पई हुजे, जंहिंजी लाश ते घोड़ा भजी वञनि, जंहिंजी लाश पई हुजे सजण हलिया वञनि। अन अजरुकुम अल्लाह। अज़ादारान अमीरुल मोमिनीन, मुंहिंजे मौला जो 16 न्याणियूं हुयूं, 18 पुट हुआ।
15 धियूं 18 पुट सब सिरां दी खां आया। कोई पेशानी चुमे पियो, कोई रुखसार चुमे पियो, कोई मुझे मौला जे सीने ते सर रखी रोए पियो। हिकड़ी धी हुई जेका पेरन वारे पासे आई, उन्हीं बाबे जा पेरन ते पैर पकड़िया, कदमन के बोसा ॾियण लगी। मौला जी अख खुली, जीअं जो ॾिठन ना पाण फरमाइन ज़ैनब बचड़ा हेॾा लिया। हया ऐं शर्म जी मलका बीबी चवण लगी बाबा मां अॻियां कीअं अचां। अनाजरो कोमल अल्लाह ऐसी तई सभिननि खे रोकींदे आया हाथ गिरियो न कयो। पर जॾहिं धीअनि खे ॾिठई उछंगार ॾेई रुनो त जेका बाबा जे क़त्ल जो ॿुधी ॿाहिरि नाहे आई या बाज़ारनि में कीअं वेंदी, जेका बाबा सां ॻाल्हाइण में शर्माए थी या कबीणे सां कीअं ॻाल्हाईंदी। अनाजरो कोमल अल्लाह अज़ादारा ने इमाम मज़लूम शहादत जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकु ज़हर सां हिकु तलवार सां, हिकु मसमूम हिकु मक़तूल। ही तलवार ज़हर में बुॾल हुई, जेका हिन ज़रब हई उन्हीं तलवार ज़हर में बुॾल। ज़हर जो भी असर तलवार जो भी असर। मुझे मौला जी शहादत ज़हर सां आहे तलवार सां आहे। ज़रब खां पोइ 45 कलाक मौला जिंदा रहिया। 45 कलाक में ज़हर बि तड़पायो पे, ज़ख़्म बि तड़पायो पे। 20 वसियतूं कयूं काइनात जे अमीर। फरमाई तकवा इख्तियार कजो, नमाज पढ़जो, कुरान जी तिलावत कसरत सां कजो, यतीमन जी पारत हुजो, मज़लूम जो साथ दीजो, ज़ालिम जे खिलाफ थीजो। सभिननि खे मौला हसन जे हवाले कयनि। हिकु बीबी जे रोइण जी आवाज़ आई। पाण फरमाइनि केर रोए पई, अञा मां आहियां। ॿुधायनि त सैण उम्मल बनीन आहे। फरमाई उम्मल बनीन छाजे करे रो पिया। बीबी अर्ज़ कयो सभिननि जी पारत कयो, मुझे गाज़ी जी पारत न कयो। मुझे मौला फरमायो आए ना अब्बास, मुझो पुट अब्बास किथे है। मुझे मौला गाजी अर्ज कई बाबा मां दरवाजे ते आ। फरमाई इलैया या बुनैया, हलियो आ मुझा पुट मुझे करीब। जिए करीब आयो मौला हुसैन जो हथ पकड़े मौला गाजी जे हथ में दई करे फरमाई तू मुझो पुट रही, रसूल जे पुट जी पारत थई। तू मुझो पुट रही, रसूल जे पुट जी पारत थई। ओ गैरतमंद अज़ादारो मौला फरमायो नबी हवाले कयो हुसैन सैन ज़हरा जे, बीबी ज़हरा हवाले कयो मुझे, मुंह हवाले कयो तुझे। मगर गाजी छा करे इजाजत न मिली। मौला चुप में मारियो वियो, बाजू कलम थी विया, इरबन इरबा लाश टुकड़न में तकसीम थी वही। मौला हुसैन जड़ी माल आखिरी सजदे में वो लाश तड़पड़ लगी। जड़ी माल फरमाई ना हल मिन्ना सिर यनसुरना, गाजी जी लाश मथे आई। आवाज आई या मुखे जिंदा कर या गुरबत जा इस्तिगासा छड़े।